नाज़रीन अवां आगाह कंदा हलो खैरपुर में शहरनि खे मिठो पाणी फ़राहम करण लाइ 1.5 करोड़ रुपयनि जी लागत सां ठहियल फिल्टर प्लांट बंदि पियल आहे। शहर में 24 करोड़ रुपयनि जी लागत सां ठहियल हिकु ॿियो फिल्टर प्लांट 8 सालनि खां गैर फ़ाल बणियल आहे। फिल्टर प्लांट बंदि हुजण सबबि शहरी ॾुखियाईनि खे मुंहुं ॾियण लॻा आहिनि। इंतिज़ामिया को बि तहरुक न वरितो आहे। शहरुनि जो चवणु आहे त फिल्टर प्लांट बंदि हुजण सबबि ॾुखियाईनि खे मुंहुं ॾेई रहिया आहिनि। आगाह कयूं पिया खैरपुर में शहरनि खे मिठो पाणी फ़राहम करण लाइ 1.5 करोड़ रुपयनि जी लागत सां ठहियल फिल्टर प्लांट बंदि पियल आहे। शहर में 24 करोड़ रुपयनि जी लागत सां ठहियल हिकु ॿियो फिल्टर प्लांट 8 सालनि खां गैर फ़ाल बणियल आहे। फिल्टर प्लांट बंदि हुजण सबबि शहरी ॾुखियाईनि खे मुंहुं ॾियण लॻा आहिनि। इंतिज़ामिया तहरुक न वरितो आहे। आगाह कयूं पिया खैरपुर में शहरनि खे मिठो पाणी फ़राहम करण लाइ 1.5 करोड़ रुपयनि जी लागत सां ठहियल फिल्टर प्लांट बंदि पियल आहे। शहर में 24 करोड़ रुपयनि जी लागत सां ठहियल हिकु ॿियो फिल्टर प्लांट 8 सालनि खां गैर फ़ाल बणियल आहे। फिल्टर प्लांट बंदि हुजण करे शहरी ॾुखियाईनि खे मुंहुं ॾियण लॻा आहिनि। इंतिज़ामिया को बि तहरुक न वरितो आहे। आगाह कयूं पिया खैरपुर में शहरनि खे मिठो पाणी फ़राहम करण लाइ 1.5 करोड़ रुपयनि जी लागत सां ठहियल फिल्टर प्लांट बंदि पियल आहे। शहर में 24 करोड़ रुपयनि जी लागत सां ठहियल हिकु ॿियो फिल्टर प्लांट 8 सालनि खां गैर फ़ाल बणियल आहे। फिल्टर प्लांट बंदि हुजण करे शहरी ॾुखियाईनि खे मुंहुं ॾियण ते मजबूर आहिनि। इंतिज़ामिया तहरुक न वरितो आहे। आगाह कयूं पिया खैरपुर में शहरनि खे मिठो पाणी फ़राहम करण लाइ 1.5 करोड़ रुपयनि जी लागत सां ठहियल फिल्टर प्लांट बंदि पियल आहे। इन हवाले सां खैरपुर खां धरती टीवी न्यूज़ जो रिपोर्टर अली अकबर गोपांग लाइन ते मौजूद आहे। जी अली अकबर, कहिड़ा तफ़सील आहिनि? जी खैरपुर में पब्लिक हेल्थ खाते जी नाअहली सबब अॻूणे वॾे वज़ीर सैयद कायम अली शाह जे दौर में शहरनि खे पीअण जो मिठो पाणी फ़राहम करण लाइ 1.5 अरब रुपए जी लागत सां ठहियल फिल्टर प्लांट बंदि पियल आहे, जंहिं सबब खैरपुर जा शहरी पीअण जे पाणी लाइ सख़्त परेशान आहिनि। 24 करोड़ रुपए जी लागत सां ठहियल हिकु ॿियो फिल्टर प्लांट जेको आहे उहो 8 सालनि खां फंक्शनल न थी सघियो आहे, जंहिं सबब शहरी पीअण जे पाणी पैसनि एवज ख़रीद करे या परे परे खां भरी अचण ते मजबूर आहिनि। रमज़ान शरीफ़ जे भलारे महीने में बि शहरी अफ़्तारी वक़्तु बि शहरी ॾुखाइनि खे मुंहुं ॾेई रहिया आहिनि। शहरनि मुतालबो कयो आहे पब्लिक हेल्थ खाते जे अमलदारनि जी नाअहली ऐं लापरवाही जो नोटिस वठी पब्लिक हेल्थ जे करप्ट ऑफिसरनि जे जेको आहे जांच कई वञे ऐं शहरनि खे जेको आहे मिठो पाणी जेको आहे सो फ़राहमी खे जेको आहे उहो यकीनी बणायो वञे। जी ठीकु आहे अली अकबर, वॾी महिरबानी तफ़सील ॾियण जे लाइ।